अस्सलाम वालेकुम लब्बे किया हुसैन जी दारी 9 मुहर्रम जो ॾींहुं 10 मुहर्रम जी रात है ही नड़ा महबूब जी ड्यूटी ॾेई रहा आहिनि ये ड्यूटी ॾेई रहा आहिनि नज़र अल्लाह न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम लाइ ऐं हीउ जेको सामान आहे सॼो तयारु कयोसीं त जीअं असां रात के टाइम ते नज़र अल्लाह न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम करे सघूं ऐं हीअ सॼी वीडियो ॾिसण खां बाद में अवांजो कमेंट लाज़मी आहे। कोशिश ये आई है रात के टाइम जो मौला चाहींदड़ अचे तो उनके सॼी रात चांहि जी सबील ऐं शरबत जी सबील पीआरे सघूं ऐं उन सां गॾोगॾु प्रोग्राम कयोसीं त रूहानी महफ़िल भी कई वञे जंहिंमें मुंहिंजो अबू ऐं सिंध यूनाइटेड पार्टी घारो जे अॻवान एजाज शेख भी शिरकत कई। मेरे बाबा नहीं उसको की थी अता, मेरे बाबा नहीं उसको की थी अता। माशाल्लाह महफ़िल में तमाम नुए खानन ऐं कसीदे खानन पंहिंजे आवाज़ सां मालिकनि जी जेकी सना ॿुधाई उन में असांखे वाक़ई लॻे पियो त हीअ रूहानी महफ़िल ईअं ई थियणु घुरिजे ईअं ई थींदी आहे। हुन सां गॾु गॾु दोस्तनि कयो त घोटनि जो प्रोग्राम बि थींदो रहे। वरी उन खां अलावा जेके ड्यूटीदार हुआ उन्हनि जे लाइ असीं लंगर जो प्रोग्राम कयो हुयोसीं रात जे टाइम ते। पोइ लंगर में जेके आज़ादार मौजूदु हुआ जेके मोमिनीन आया या जेके दोस्त वग़ैरह आया उन्हनि सभिनी खे लंगर करायोसीं। उन खां बाद में असीं सोचियोसीं त हाणे सुबुह जो टाइम थी वियो आहे जीअं सिज निकिरण खां पहिरियों हर कंहिं मोमिन जे दर ते न्याज़ पुॼी वञे। पोइ कोशिशि ई थी जेकी 4-5 मोटरसाइकिल तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे सभई असीं रेडी कयोसीं ऐं पंहिंजे दोस्तनि सां गॾु पैकिंग करे मुख़्तलिफ़ मॉलनि में जेकी मुंहिंजे पाड़े जा मॉल आया उन्हनि में थियो सभिनी खां पहिरियों जिन्हनि पाड़े जो हक़ आहे पोइ असीं सभई मोकिलियासीं उन्हनि जे पाड़े में न्याज़ इमाम हुसैन सां विरहाइण जे लाइ। ये गूंजेगा 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 हाँ नाम हुसैन का गूंजेगा हुसैन का